أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز سے. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأهوال مقتحم. قرب موسى اور غي قرب محمد اور غي طور سینا اور ہے عرش معلا اور ہے. دل جی محبت نے بلند آواز سے سب دوست آقا صلی اللہ علیہ وسلم جو درود شریف پڑھو. اندر سال 2027 में हाणे यार 26 हिकु ॾींहुं अॻु में मां पाण अची करे ज़ाहिद सां स्टेज ठाराईंदुसि. छो त हिननि जी स्टेज हीअं आहे. हाणे वेठा हीअं त हीअं कुल 1 2 3 4 5 6 7 माना 7 सीटूं. आई वरी माण्हू हीअं वेठा जो हितो हीअं जो गण त हीअं 50 से त असां नज़र हेॾे कयूं या हेॾे कयूं न. हेॾो वारा हिन लाउडनि ताईं हेॾे हेॾो वारा उतो सभु हेॾो वारा भाउ थी अचो उथी अचो अलाह जा वॾा. अब तव्हां बि अॻियो साम्हूं थियो पोयों वेबो त चांडिया बहादुर माण्हू हीअं हलिया वञो पोइ हिते हीअं 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 परते हलिया वञो हीअं हीअं स्टेज मां अॻिते कना तूं हणाईंदासीं कना हेॾो बि कना त हेॾो बि कना. अञा मज़ो न आहे. हेॾे हेॾे पहुचे साईं होॾे पहुचे अचो सूर्य
शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद साहब जो पुटड़ो पहिरियों दफ़ो तव्हांजे ॻोठ में थो अचे। मूंखे घणा साल थिया? 10 साल मूंखे थिया आहिनि। मां हिते ईंदड़ मां कोशिश इहा कंदुसि त जो पंहिंजो टाइम बि अल्लामा तारिक महमूद खे ॾियां। अब आए जो ताए लो मोटरसाइकिल लो सब अरे कायद जो भाव तो अचे कायद जो अरे शहीद जो पुत्र तो अचे शहीद जो पुत्र शहीद जो बचड़ो तो अचे ता वडा खुश नसीब आहे जो हिन धरतीअ ते शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहू जो पुटड़ो अवां जे हिन शहर में कदम तो घुमाए। ऐं शहीद ख़ालिद महमूद उहो हो जे सजी जिंदगी मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी खिदमत कई। खिदमत कंदे 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 दीन इस्लाम जे खातिर अल्लामा शहीद ख़ालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहू के रब एडो कबूल कयो एडो कबूल कयो एडो कबूल कयो जो अल्लाह सुबह जी नमाज में मस्जिद में नमाज पढ़ंदे सजदे में शहीद ख़ालिद महमूद के अल्लाह पाण ॾे घुराए। हिया चो नारो मासे करे मुझे आवाज ॿुधा थो। शहीद जे कातिलन के हाणे भी जेल में अल्लाह सुकून न ॾिनो ऐं ॾींदुनि भी न। शहीद जा दुश्मन अज भी सड़ंदा था वरतन। इहा हिननि खे ख़बर नहीं त शहीद ख़ालिद महमूद खे असां शहीद कंदासीं त जमीयत देवबंदी खत्म थी वेंदा। मुल्ला असांखे मुल्ला सॾींदा आहिनि। ये खत्म थी वेंदा। देवबंदियुनि जो नालो ई न रहंदो सिंध में। इहा हिनखे ख़बर कोन हुई त शहीद हिकिड़े ख़ालिद महमूद खे असां जेको आहे मस्जिद में नमाज़ में असां हिनखे मारियूं था त शहीद त थींदो। पर इहा हिनखे ख़बर कोन हुई त शहीद जा 6 बचड़ा पोयां वेठा अथव जो हर ख़ालिद महमूद जे पुट जे चेहरे में ख़ालिद महमूद पियो चमके। और घर में जेको भी बच्चो जमे दो 11 साल शहीद के थिया 11 साल कंहिंखो पीउ विसरियो कंहिंखो ॾाॾो विसरियो कंहिंखो भाउ विसरियो साल में कंहिंखे दोस्त विसरियो कंहिंखो पल्ला भल्ला पक्का पक्का यार विसरिया। वाह शहीद ख़ालिद महमूद वाह जे नबीअ जे दीन जी खिदमत कयई जो अॼु जेको असांजो बचड़ो ॼमे थो न जेको 11 सालनि जो थियो आहे शहीद खे 11 साल जेको आहे सो दुनिया छॾे मस्जिद या शहादत या बरकत सजदे वारी ख़ुदा जी ज़ात जो कसम अॼु जेको भी अम्मा बच्चो ॼणे थी न उन जो नालो ख़ालिद महमूद ही रखे। हर बच्चे हिननि ॿारनि शहीद ख़ालिद महमूद जा वलवला न ॾिठा। हिननि ॿारनि शहीद जी ज़ियारत ज़िंदा न कई। हिननि नंढड़नि मासूम बचनि शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद जो तक़रीरूं आमने सामने न ॿुधियो हो। हिननि ॿारनि शहीद सां मिलिया भी न हा शहीद सां भाकुर भी न पातो हुयो शहीद जे कचहरी में भी न वेठा हा। पर अल्लाह हिननि जे दिल में ख़ालिद महमूद जी मोहब्बत भरे छॾी आहे जो जेकॾहिं कोई शहीद ख़ालिद महमूद जो नालो तो वठे त पिंडाल मां ज़िंदाबाद जा नारा था लॻनि। ऐं जेको आहे हर कोई ईअं थो चए त शहीद जे ख़ालिद शहीद जे कातिलनि ते लानत जो वसकारो हुजे। आहे न आहे उहो हुनजो बचड़ो अचे थो तव्हांजे शहर ऐं ॾिसंदो न हिनजी
तारिक महमूद के ॾिसंदो न अखियूं बंदि करे ॾिसंदो बि तव्हांखे शहीद ख़ालिद महमूद जो चेहरो नज़र ईंदो। चेहरे में भी ख़ालिद महमूद, वलवले में भी ख़ालिद महमूद, ॻाल्हाइण में भी ख़ालिद महमूद। हूअं त टू कापी सब पुट हिक जहिड़ा अथसि, पर अल्लामा राशिद महमूद सूद ॼण ख़ालिद महमूद पाण वेठो। सदके वञाव, ये कम बंद थियण वारो नाहे तौहीद जो। शहीद ख़ालिद महमूद चवंदो हो तव्हां जूं गोलियूं खुटी वेंदियूं, पर असां देवबंदियुनि जा जमियत वारनि जा सीना खुटंदा ई कान। हिकु वेंदो ॿियो ईंदो। असांखे अल्लाह शहादत ॾाज में ॾेई छॾी। हा अर्ज़ पियो कयां, असांजे भाउ ज़ाहिद आजमानी साहब मुजाहिद, पहिरीं ज़िंदगी बि तव्हां हिनजी ॾिठी, हाणे बि अॼु बि ॾिसो। अॼु त वरी अञा टियों रंग त जो कारो पटको हुयो अथई हैदरीअ वारो। हे मुंहिंजो आशिक़ वॾो आहे। हा मूंसां मोहबत आहे, तूं अच बदवाइजो करे न करे अच। मां चयोमांसि यार मथो मींहुं वसियो आहे, तव्हांजा रस्ता कल्ह चयोमांसि जलसो कैंसिल त न थींदो, रोई वेठो। मूंखे चई जलसो कैंसिल, तव्हांखे मां जहाज़ ते बि खणी आजमान जे ॻोठ में पहुचाईंदुसि। मुजाहिद दोस्तो अर्ज़ पियो कयां त 4-5 माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ हो। अल्लाह जी जन्नत, तव्हां जन्नत आशिक़ आहियो न, पर अल्लाह जी जन्नत उन 5 माण्हुनि जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ आहे। जन्नत में वॾो मज़ो आहे, जन्नत में 72 हूर आहे, जन्नत में जेको आहे 72 हूर जो घोट थींदे, जन्नत में अल्लाह अहिड़ी ज़िंदगी ॾींदो, अखि में चिप न, नक में लिम न, वात में थुक न, पेट में कंद न, गिला न, हसद न, साड़ न, झेड़ो न। जन्नत में वॾो मज़ो आहे, हिकिड़ो सेकंड बि ॾुख न आहे। हिक माण्हूअ खे हूर 72, हिक माण्हू खे 72 हूर मिलंदी, पर हूर अहिड़ी हूंदी जो ईअं दुनिया जे अंदरि जाती पाए त सॼी दुनिया रोशन थी पवे। जन्नत जी हूर जेकॾहिं इहा जन्नत जी हूर समुंड में थुक उछलाए त माखीअ खां वधीक मिठो थी पए। या जन्नत जी हूर ख़ुदा जी ज़ात जो पानी पीअंदी न त उनजे निड़ीअ मां हीअं लहंदे जीअं शीशे जे गिलास में पानी नज़र ईंदो आहे न, जन्नत जी हूर खे हेठि लहंदे पानी नज़र ईंदो। बाबा जन जी थुक एॾी मिठी, बाबा ॿुधो एॾी हसीन ऐं जमील, इहा मुफ़्त में मिलंदी। हेॾे मुंडे इहा मुफ़्त में मिलंदी। ॻाल्हायो अड़े हिते लीकु न खाधी हुई 4 लख ॾी मिली। हा बाबा 4 लख। जन्नत जी हूर, जन्नत में वॾो मज़ो अथव। ओ दोस्तो जन्नत जी हूर जी क़ीमत मां ॿुधायांव। हिन मूंखे चाचे जेको आहे सो चिठी ॾिनी आहे त अलाह थो चए त फवैलुल मुसा, नमाज़नि जे लाइ वैल आहे। अवा चए थो नमाज़नि जे लाइ वैल आहे। इहे कहिड़ा नमाज़ी आहिनि? अलाह थो फरमाए उन नमाज़नि जे लाइ वैल आहे जेके अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, नमाज़ में सुस्ती था कनि। अल्लज़ीन हुम युराऊन, उन्हनि जे लाइ वैल आहे जेके रियाकारी था कनि, रिया जे लाइ अमल था कनि। रियाकारनि जे लाइ वैल आहे। ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ वैल आहे व यमनऊनल माऊन। हेॾे मुंडी त ॾिसो चवंदा साहब आजमानी तव्हां कंहिंखां शइ उधारी वठंदा हो मोटाइण ते दिलि ॾींदी अथव? हा कढंदी अथव? अड़े बाबा मोबाइल वठी उधारी ॾे, अरे बाबा के वाच उधारी वठी आई ॾे, अरे बाबा मां उधारो माल वठी आ ॾे, पैसा उधार ॾियण ते दिलि न कढंदी। अलाह तो फरमाए उन्हनि माण्हुनि जे लाइ बि वैल आहे जेके उधर मोटाए नथा ॾियनि, ॾियण खां माण्हुनि खे रोकनि था, इन्हनि जे लाइ बि वैल आहे। नमाज़नि जे लाइ वैल, उन्हनि नमाज़नि जे लाइ वैल आहे जेके नमाज़ में सुस्ती था कनि, रिया था कनि, हिननि जे लाइ वैल आहे। बहरहाल तुंहिंजी चिठीअ जो जवाब ॾेई छॾियो। 412
अया थोरो लाउड खोल सुमेरा सुभान अल्लाह खोल खोल जो सब वाला खोल जो शहीद जो पुटड़ो तो अचे अल्लाह सां मुंहिंजी दिलि चए त मां अचे जल्दी अचे त मां वाइस ई न कयां हितो अचे सिधो स्टेज वठी जो सब दिल जबान जवाए से गाना ॿुधा अथव आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो 4 माण्हू अहिड़ा जंहिंजे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ आहे हिकिड़ो वो माण्हू आहे जंहिंजे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ आहे जेको हिन क़ुरान जी तिलावत घणी थो करे क़ुरान सुबुह जो क़ुरान शाम जो क़ुरान रात जो क़ुरान ओ मुंहिंजी अम्मा न्याणी हयादार परदेदर ओ मुझा चाचा कुराड़ा डाडा नौजवान इन माण्हूअ जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ आहे जेको क़ुरान जी तिलावत घणी थो करे क़ुरान पढ़ण त सवाब क़ुरान पढ़ण त सवाब फाइक खान जे ॻोठ वारो आहे ज़ाहिद अली जे दावत अचण वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम हिन क़ुरान पाक जी ज़ियारत करण सां बि रब जी रहमत जो मींहुं वसंदो अथव कुरान हाफिज के महीने में घट 3 खत्मा करण घुर्जन घणा जेके हिते हिते वेठा हो हरूबर तो न करण जो ता समझंदा न आयो तकलीफ रहंदा जेके नाज़रा कुरान ॾिसी पढ़ियल उहे हथ खणो साल में खत्म करंदा हो हां हिकड़े हा कई बाबा कुरान में एमियूं घणियूं के हथ खण कहीं चयो हथ खण न को नहीं जात यो मदरसे में पढ़ियो अथव हां ना सीपारे में 4 एमियूं सही थो चए एक सीपारे में 4 एमियूं सॼे कुरान में 120 एमियूं रोज नाज़रा वारो एमी पढ़े साल में 360 ॾींहं अबा साल में 2 ख़त्मा कुरान जा कढे 2 ख़त्म असां कुरान छॾे अगे कुरान अंदरों पढ़ियो वेंदो हो त सब मोमिन मञीदा हा बाबा जेका ॻाल्हि कुरान चवे थो सची आहे मञीदा न वरी विच ते हलंदे हलंदे अहिड़ो टाइम आयो आलमन कुरान अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल पर चकुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम युहा इलैया ओ मुंहिंजा मोहम्मद ऐलान कर मांखे अल्लाह मां बशर आहियां तव्हां वांगुरु तव्हां जीअं माण्हू आहियो सभु मरी वियो मरियो चुप थिया छा थो चए माण्हू साॻी ॻाल्हि बशर साॻी ॻाल्हि इंसान साॻी ॻाल्हि पर तुंहिंजी ऐं मुंहिंजी बशरियत में मदीने वारे साईं जे बशरियत में फ़र्क़ु आहे अब्दुल जब्बार ॻाल्हाए वात मां थुकूं निकिरन मदीने वारो साईं ॻाल्हाईंदो हो वात मुबारक मां नूर जूं लाटा निकिरंदियूं मुझे पगर में बदबू आ साईं जे पगर मुबारक में खुशबू आ मुखे निंड अचे मुझो वज़ू भजी पए सदको वञास मुझे मिठे मोहम्मद मुस्तफा निंड करे उथन त मुझे साईं जो वज़ू न भजंदो पाण फरमाइनि तव्हांजी निंड मां मोहम्मद जी निंड में फ़र्क़ु तव्हां निंड कयो तव्हांजो वज़ू भॼी पवंदो मां मोहम्मद मुस्तफा निंड कंदो आहियां मुंहिंजो निंड में वज़ू न भजंदो आहे अखियूं बंदि हूंदियूं दिलि अल्लाह सां मिलियल हूंदी आहे फ़र्क़ु आहे न बाक़ी बशर जो नालो ॿुधी हलबा
हल्लू पामुला बशर था चौस अब अमुरन के केड़ी ताकत आ कुरान तो चे 52 आयतुन कुरान में वो आगे मानो कुरान के अंदरो न मनीदा अब चुप अंदरो कुरान के न मनीदा न विच ते यो माहौल आलियो अब कुरान चवेस असा न चवंदा ये होयो न होयो गालायो होयो न बाबा कुरान चवेस भली थे माना चाह माना न मनी न मनी मोमिन आयो न कुरान तो फरमाए मोमिन दिया जो अल्लाह के रसूल जो फैसलो अची वने त पो मञण मञण हक दस न मनी दो त मोमिन न के या गाल कुरान शरीफ में लिखी पई त अल्लाह अल्लाह ओ साहिद आजबानी जे दावत जे चणवारो अवा सब डाडा सुभान अल्लाह चओ तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा वमा कान लिल मुमिनी वला मुमिनतिन इदा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन यकून लहुमुल खियरा अल्लाह तो फरमाए कहीं भी मोमिन ही मोमिन ने जे अगा अल्लाह जे रसूल जो फैसलो थी वने उनके मोटाने जो हक नागे जो मोमिन अल्लाह जे रसूल जे फैसले के मनी करे मोमिन अकिंदे रखंदो आ बुधो 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 ए बारो ओ चांदे जा बारो वेही रहो केड़ी बोली गालाइंदा सिंधी उर्दू पंजाबी बरोचकी वेही रहो ओ मुंजू अमड़ियूं ओ नंडड़ियूं ई मथे वेही रहो मथे अगे साल मां आयो साल 8 साल मुझे गाड़ी जो बम्पर ही बनी छे पढ़ायो चोरन की कुरान ईंदड़ साल रमजान का पो मांखे हिन गोठ मां 10 आजबानी खपन नंढड़ा छोकरा लट्टा भी मुते साबुण भी मुते तेल भी मुते बीमार थे तो वो दवा भी मुते कायदो भी मां वठी से कुरान भी मां वठी से बीमार थे दवा भी मां कराया से पिण से घुमण अचे तो उनकी चाहे मानी भी मां कराईंदा पढ़ाने हेला बकरा हेले बकरी वारो वारो ओ जबार हैदरी छाड़ा जवन लाडिया गरायो मां त तव्हांजो घर जो माण्हू थी वञनि ओ जबार हैदरी जिंदाबाद माना के पढ़ायूं त कुझु नालो त चङो वठनि न या तव्हांजी मोहबत आहे मञा तो मोहबत आजमानी साहब था मुजाहिद पर मोमिन अल्लाह जे रसूल जे फैसले के मोटाईंदो गला वेरो बारो वेरो अब वेरो वेर तू वडो वे आ न सभनी सादा अम्मा वे अदीबे अदावे ही चादर से चंडो तो होडिया छोरा वेरो 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 इते सब हियन एकड़े के चोन पो सब गालाइंदा ओ पेश मां पे नमाज पढ़ाए त नमाज में एकड़े जमाई ते गालायो त बी ठूठे चरा न गालायो नमाज में एकड़े ठूठे चोरा न गालायो त जेको पढ़ाए पो ना गवान ओने जो चंगो तो माता न गालायो गालाई न गालाई बाबा मां समझाइनो सब ओ रमजान का पो नीलो छोरा कुर्बान करना बकरी चराए 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 वो ज़ार जे चवण ते मां के बियो गारियूं दे ज़ार जे चवण ते पी के बियो गारियूं दे जन्नत न मिलंदे यो ना फरमान हया कर शर्म कर पी के गारियूं न दे मां के गारियूं न दे अब वो जन्नत जो विचो दर थई अल्लाह अम्मा जे पेर जे ता जन्नत रखिया मोमिन बने मोहम्मद के फैसले के अचो तो फैसलो ॿुधायो मदीने जे मीर जो
पान फरमायूं अल जन्नतु तहता अक़दामिहिल उम्महात। रब तो फरमाया अल्लाह माजे पैर जेठा जन्नत रखी तव। अबू औसत अबवाबुल जन्नत फरमाया अबू जन्नत जो विचों दर तव। अल्लाह अल्लाह ए मोहम्मद मुस्तफा जो फैसलो तव। अया नबी जो फैसलो बियो भी बुधो रिसल रब फी रिसल वालिद अबू अमराजी अल्लाह राजी। ए मोहम्मद मुस्तफा जो फैसलो अल्लाह जे कुरान जो फैसलो भी अथव। आज पानी साहब पाए के गोठ वारो इलाइके वारो रब पंहिंजो फैसलो तो ॿुधाए। इहा ॻाल्हि हिन कुरान शरीफ़ में लिखी पई अथव। अल्लाह 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 मुसलमानो हवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा। फरमाईंदा वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूं सां गॾु मदीने हलंदो। अल्लाह सभिनी खे सॼे ॻोठ में चढ़िया हो छा? सैयद सगुरु भी वेठो अथव तव्हांजो मुर्शिद डॉक्टर साहब साईं पीर बनल शाह जो पोटरो। हाँ साईं सच्चा सैयद अथव ये। हाँ मुझे पाड़े में साईं वारा लालू रैंक में साईं जे ॾाढे पंहिंजो सॼो पिलाट में मदरसो ठाराए असांजो उस्ताद साईं बशीर अहमद छुटे जे हवाले करे। अॼु भी सैयद जी क़बर मदरसे में अथव। वञी ॾिसी अचो तवज्जो। अल्लाह तो फरमाए मुंहिंजो फैसलो अथव। साईं कहिड़ो? अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु पहिरियों फैसलो मुंहिंजो अथव त सजदो मुंहिंजो कंहिंजो कंहिंजो रुकू कंहिंजो सजदो कंहिंजो इबादत कंहिंजी ॻाल्हाए ॻाल्हाए। आमिना जो लाल मेराज वारी रात जॾहिं मेराज ते वया मोहम्मद जो सदको वञास मेराज वॾो आ। अयां मथे पिया वञनि आवाज आयो उदन या मोहम्मद वेझो आ मुंहिंजा मोहम्मद सदके उदनो या अहमद वेझो आ मुंहिंजा अहमद। अयां भला लफ्ज़ प्यारा लफ्ज़ अल्लाह तो फरमाए उदनो या खैरल बरी वेझो आ यार तू सभिनी खां भलो आ। मोहम्मद सभिनी खां भलो इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला रहमत में आला। मोहम्मद जो मक्को आला मदीनो आला मोहम्मद जो अबू बकर आला उमर आला उस्मान आला अली आला मोहम्मद जो हसन आला हुसैन आला मोहम्मद जो न्याणियों आला मोहम्मद जो बीबियों आला मोहम्मद बाण आला। फरमाए तो वरफाना लक जिक्रुक। रब तो फरमाए मुंहिंजा मोहम्मद असां तुंहिंजो जिक्र बुलंद करे छॾियो। जिते मुंहिंजो जिक्र उते तुंहिंजो जिक्र जिते मुंहिंजी यादगिरी उते तुंहिंजी यादगिरी। खुदा जी ज़ात जो कसम उलमा हक उलमा जो बंदो जमीयत उलमा इस्लाम जो अकीदो आहे जाते खुदा जी खुदाई आहे उते मिठे मोहम्मद करीम जी मुस्तफाई आला उदन या मोहम्मद अल्लाह तो सले से जो मुझा मोहम्मद उदन या अहमद वे जो आओ मुझा अहमद उदन या खैर बरी वे जो आओ यार तू सबनी का भलो।
अल्लाह तो चे मोहम्मद तू भलो रे रे अल्लाह तो चे मुंहिंजा सोना तू सभिनी खां भलो ॿुधो ॿुधो जीअं जो विया त अल्लाह चयोसि मुंहिंजा हबीब मां तोखे 1.25 लख नबियनि जो सरदार कयो तू यतीम है मां तुझी पालना कई वडेरन के परे करे रईसन के परे करे जागीदारन के परे करे मोतबरन के परे करे यतीम तोखे यतीमन जो सरदार करे तुझे मथे मुबारक ते मां नबूवत जो ताज रखियो 1.25 लख नबियनि जी सरदारीअ जो ताज रखियो ॿुधो मुंडे ॾिसो सोना मुंहिंजे लाइ का शइ आंदी अथई मुंहिंजे लाइ आंदी अथई मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमाए मुंहिंजा मौला अहिड़ी शइ आंदी अथमि जेका तो वटि आहे ई कान मूं वटि न साईं हा अल्लाह फरमायो इज़्ज़त जा खज़ाना मूं वटि ज़िल्ल जा खज़ाना मूं वटि हयाती जा खज़ाना मूं वटि ज़िंदगी जा मौत जा खज़ाना मूं वटि वठण वारा वठी वठी थकिजी विया मुंहिंजे खज़ाने में काई कर न आई हुज़ूर चयोसि अल्लाह टे शयूं आंदियूं थमाए टे जो नालो ई न खणंदो पक्का वारे वाह भंग जो एॾो कूड़ो वणी ख़बर ई नथी घुमऊं पीऊं था चरस घुमऊं था अर्श वारे वाह जवान दिमाग़ खुश्क थी वियो सफ़ा हाणे त आज माण्हुनि लाइ मां कुकड़ निकिरी वई आहियां अरे अल्लाह जो माना हो छॾियो अल्लाह जी मखलूक ते रहम कयो कंहिंजी अखि थी वञे कंहिंजो दौरो थो वञे कंहिंजी जंग थी वञे कंहिंजी मुंडी थी वञे ईअं आहे न अल्लाह अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कहिड़ियूं ॻाल्हियूं करे मां अजमान खे कहिड़ियूं ॿुधायां हिकिड़ी तो कयां त ॿी थी चए कुकड़ विढ़ाईंदा आहिनि हीअ बि कयूं वञे अॻे मां बाहिश कयो एॾो कुकड़ के बारे में हमारा 50,000 जो कुकड़ नो हैदरी खपाए जाए न कोई जाए अल्लाह समा कुटुम आया घोड़ मिली आज माने जो कुकड़ तो नजर अचे ना मशहूर हो जाएगा तो सुभान अल्लाह हे तो कुकड़ आज माने जो बचो हा 50,000 दींदा मजो न दींदुस तू विड़ाएस न माउन के वायस कयो मस उन दिनो अब मां कोई तालबन के करायो अइया जे वेड़ायो ता तो वो अज भी गाड़ी में रखो दुजो जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह हो तो ही द्वारो जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जने मरी वयो रब फरमा जुनैद छा दो थई मां तो के वडो पीर कयो वडो बुजुर्ग कयो वडा तो जा मुरीद कय में अग्या पोया पिया मुरीद लनी छा कई चे तो मुंहिंजा मौला मां त तुंहिंजे लाइ तुंहिंजी तौहीद आंदिया चांदिया तो अल्लाह फरमाए वाह जी जो ईदा तो वाह जी तो ईदा सही किए अल्लाह फरमायो जुनैद वो नी याद कर जो हिक रात सजी रात निंद्र न पी अचई हर होते हर सुम्हे पियो मुरीद तुंहिंजो तुंहिंजे कमरे में हुयो सुबुह थी तोखे निंद्र वठी वई मुरीद चयो साईं रात छा ॻाल्हि छा तकलीफ़ हुई सुबुह जो ता मस्जिद भी नमाज़ ते भी न हलियो इते ही पढ़ियव चई पुट यार रात का ॻाल्हि ॿुधो रात मां कुकड़ो खाई मुर्गी खाई खीर पी तुम पंहिंजे घर मूंखे पेट में सूर पियो सॼी रात निंड न पी अचे रब फरमाए वाह जी तुंहिंजी जुनैद तौहीद आए पाण खे मुवाहिदो सॾायो खीर या मुर्गी पाण में गॾु खा त सूर उहे न ॾींदा खनि ओ जुनैद पेट में सूर ॾियण वारो बि मां अल्लाह त डालण वारो बि मां अल्लाह आहियां तुम्हारी तो ही खीर भी ऐ मुर्गी करो कलम पेट में सूर पियो या तुम्हारी दूध तो ही पूरी थी वई
अल्लाह अल्लाह फरमाए तुझी हिक ने की बुधो हाणे बुधो अजमानियो अल्लाह जो कसम या क़यामत जे ॾाढे थोड़ी पुछंदो कबर में त केरा मां अजमानी चांडियो न न कोन पुछ चांडियो साहब चयो तहां जी चांडियो नेट त हिक ॾींहुं मरणो आहे ये धड़ धूड़ में धरणो नेट त हिक ॾींहुं मरणो आहे ही धड़ धूड़ में धरणो आहे ए तो नानी मासी रोंदी रुलंदी अंदर जने पूर्वो न नानी मासी रोलंदी रुलंदी अंदर हकीकत बी का खुलंदी गाराणे में गरणो आ नेट ते हिक ॾींहुं मरणो आ ईंदा मलक पुछाणे वारा ॿुधो ईंदा मलक पुछाणे वारा पीरण ख़ातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारा ठरणो आ या सरणो आ कबर या ठारी दई या जहन्नम जो खड्ड थई या जन्नत जो बाग थई अमल चंगा थई खुदा जो कसम मरी विदे न पेरन का नमाज मतन का रोजा सजे ज़कात खबे हज बतो है कुरान छट करे बियंदी मलाइका पुछने वाला वेझा ही नहीं जुनेद जी पियो ॻाल्हि क्या ॿुधो कन्नन सां वो अमल क्यों अल्लाह चे जुनेद गाल न बुध तो वारी तो ही न पूरी पर हाने कड़ो अमल थी केड़ो अल्लाह फरमा जुनेद हिकड़े रात जो वने पो तहज्जुद जी नमाज़ हिया जो गलीअ मां गुज़र कई त बिल्लीअ जो नंढड़ो बचड़ो हो सीअ में तड़के पियो मुरे मुरे तड़के तो के रहम आयो बिल्लीअ जे बच्चे के कड़ी कोट जे खीसे में विधई बाघड़ी बारे उनके सीअ खां बचाई गरमाइश ॾिनई सुबुह थी सिज मथे निकितो तो उनखे होस ते रखियो उन वेचारे के सुकून अची वियो बिल्लीअ जे बचड़े खे जॾहिं सुकून आयो ओ जुनेद न बिल्लीअ जे बचड़े पंहिंजा ॿई जंगड़ू खणी करे मुखे अर्ज कयो अल्लाह जुनेद मुते रहम कयो दई अल्लाह तू भी जुनेद ते रहम कजाए रब तो फरमा जुनेद तो वारी तौहीद दई आगे जो खीर ऐं पानी पी दई खीर ऐं मुर्गी खा दई पेट में सूर पर रब तो फरमाए उन बिल्लीअ जे बचड़े दुआ घुरी अल्लाह जुनेद मुझे मत रहम कयो आ रब तू भी जुनेद ते रहम कजाए रब तो फरमाए उन अमल जे सदके मामा अल्लाह जन्नत दो जाए इरहमू मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा जमीन वारन ते रहम कयो त आसमान वारो अल्लाह ताला ते रहम कर जेके डांड भॼाईंदा न मरण खां बाद क़यामत जे ॾियारे डांड हिन जे कुले गॾह कुले ते कुकड़ कुले ते ठोंगा हणाईंदा ईंदव ठोंगा जल दबल अथई तोखे एडो ताकत बुकर भली अल्लाह जे मखलूक जो क्यों कढा तुझो भी निकरन हिकड़ी माई ही उन बिल्लीअ जे बचड़े खे ॿधी छॾी बधो रहियो नेट मियाऊ 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 करे अल्लाह अकबर मरी जॾहिं माई नमाज़न भी हुई जिक्र भी कंदी ही मरी वही न अल्लाह चयो ज़ेरिया तुझो नमाज़ूं रोज़ा ना के मुखे ना है परवाह तो मुझे मखलूक ते रहम न कयो आ तंहिंजे करे रब फरमायो मां भी रहम न तो कयां उहा माई जहन्नम में पई सड़े पर बिल्लीअ वारा की काढ रिवायत में हिकड़ी औरत वने पे रस्तो वठी ॿुधो अजवानी साहब जिंदगी जा 4 ॾिहाड़ा अथव कुछ गुज़रिया आहिनि कुछ गुज़री भी अल्लाह जे मखलूक ते रहम क्यों चेरा मानू मारे छड़िया जुल्म करे छड़ियो कूड़ियों एफआरियूं कूड़ियों शाहिदियूं जुल्म ऐं नाहक अल्लाह अकबर हिकड़ी माई ही जन्नत में वडे मज़े में ही जन्नत में मज़ो त सड़े पई जन्नत में मज़े में ही आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी राज ॾिठो पाण फरमायूं जिब्रील इन माईअ सां एॾो भलो
एडो भलो वर्ताव केड़े अमल जे करे जिब्रील चयो मुंहिंजा साईं इहा औरत वॾी गुनाहगार हुई हिकिड़े दफ़े वञे बि मंझंदि जो टाइम हुयो ॾींहुं ततल हुयो उस वॾी हुई लुक पई लॻे मुंहिंजा साईं उन ॾींहुं जो माई आई मंझंदि टांक जो ॾिठई त कुतो आ कुते जो बचिड़ो आ उन जे करे तड़पे पियो साके पियो माईअ खे रहम आयो उन माईअ पंहिंजो रओ लाए पंहिंजो जूतो अंदर खूह में विझी करे पाणी कढी करे हिन कुते खे प्यारियो कुते जी ज़िंदगी बची वई अल्लाह 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 जॾहिं माई मरी वई रब फरमाए सुमाईअ ॾे तो मुंहिंजे मखलूक ते रहम कयो रब तो फरमाए मां सभु गुनाह माफ़ करे मां अल्लाह तो ते रहम करे जन्नत तो ॾियाए अल्लाह जे मखलूक खे नहीं जायो को गॾे तो बजाए को कुकड़ तो विड़ाए को माण्हू तो वधाए को माण्हू तो मारे को पीउ खे तो गारियूं ॾे को माउ खे बि कचियूं गारियूं ॾे को न्याणे जा हक़ पियो खाए इहो ज़ुल्म अच्छा मता थी विया न्याणी विहारे छॾी हा काफ़रनि न करे विहारियूं काफ़रनि त चयो त असां पाले पाले वरी ॿियनि खे ॾियूं इन जे करे विहारे छॾियो चङा भला कुटुबा घबराए न हा हुकूकुल इबादत इहो अहिड़ो गुनाह अथव धीउ जो हक़ खाइण ज़ाल जो बि गाना त 2 सालूं कंदा तव्हां मथां हिक जा शौक़ीन हुजो कि न ॿिनि वारो बि आहे त शकी थी न हूंदो नाराज़ न थी जा बाहूं तो ॿुधाए जे अमल कयो अथई ऐं हक़ इंसाफ़ कयो अथई त ख़ुशि थींदो हूंदे मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह खे 2 सालूं घणी बाबा हिंदाणा वठी आयो बाज़ार में 2 हिकिड़े मोकिले ॿीहर बि मोकिले हिकिड़े बि कटे ओॾो बि प्लेट में आयो ओॾो बि प्लेट में आयो हिकिड़ीअ जो मोकिलियो त सॼो अछो फिको ॿीह मोकिलियो ॻाढ़ो त मौलाना रड़ करे चयो अल्लाहु अकबर मां त इंसाफ़ न कयो पोइ जॾहिं वेंदो हो न त हिक ई शइ वठी न हुन मां अधु अधु करे ज़ालूं बबणियो हिक दिलि ते बि चुल्हि ते एक के भला लटा बीए जा लटा ही फाटी एक छेलाई मुर्गियों पई खाए मच्छू पई खाए भी बसर सा बेईमानी खाए ने जो वडो असर खराब हां बोले नफ्स का लेगा हक बोले ज़ौज का लेगा चलो तो ही दतना है तो ही दका बाद ब्या भी खोड़ अमल तव रुको मुवहिद सलाह ब्या जुल्म ओए कहे खाते में कहो हक़ खाधी कहो फुटो खाई वे कहो अधु फुटो खाई वे कहो जमीन जो टुकड़ो खाई वे कहो 5000 खाई वे क़यामत जे ॾियारे उथंदे न उन माण्हू अची अल्लाह जी कोर्ट में ताईंदा दुनिया में ॾाढो साईं असां न पुॼी सघासीं हिते इंसाफ़ वठी अल्लाह हिते वठी ॾे काॾे वञो पान फरमे वॾो सुञो आहे जो नमाज़ भी खणी आयो रोज़ा भी खणी आयो ज़कात भी खणी आयो हज भी खणी आयो वॾा वॾा अमल भी खणी आयो वाइज़ भी कंदो उहे खणी आयो चिल्ला भी तबलीग में हणंदो हो ॾाढ़ियूं भी पटका भी तस्बीहूं भी ठक ठक पर माण्हू जा जे हक़ रहिजी वई न त पोइ न छॾींदई सभु खसिजी वेंदई पान फरमे वॾो मुंहिंजो उम्मती सुञो सुञ वॾो सुञो अर्ज़ करण आयो आहियां अजबान जे ॻोठ वारो खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह जे मखलूक ते रहम कर हक़ भी अदा कर मदीने जे मीरा आमिना जे लोल इमामुल अंबिया फरमाए मुंहिंजा मौला मां 3 शयूं आंदियूं तमाम अत्तहियातु लिल्लाह व सलावातु व तय्यिबात मुंहिंजा मौला ये ज़बान नी दई इन सां हमद कयां तुंहिंजो नारा खणा तुंहिंजो हाय मुंहिंजा मौला हाणे वकुला नारे तकबीर महमूद मुस्तफा मौलूद चौंदो
इन सां तावन भी कयो। अल्लाह ताजे माल में रिज़्क़ में बरकत फरमाए।